नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में बरसातन खां पोइ खिपरो इंतज़ामिया जे अॻुवाट कयल इंतज़ाम रोडन ऐं घरनि में पियल सामान तरंदे नज़र आयो। बरसाती एमरजेंसी बावजूद खिपरो शहर में बरसाती पानी नेकाल करण जे लाइ के बि इंतज़ाम नज़र कोन आया। इन करे ताज़ो बरसातन खां पोइ खिपरो शहर में बरसाती पानी खिपरो बरसाती पानी में बुॾी वियो। दुकानदारनि वापारियुनि शहर में पानी हुजण सबबि पंहिंजो कारोबार ई न खोलिया आहिनि। शहर में दाख़िल थींदड़ रस्ता मीरपुर खास रोड, सांगड़ रोड, सिंजी रोड, अथुंगो रोड बरसाती पानी सब ढंढन जो ॾेख ॾियण लगा आहिनि। शहर जो गरीबाबाद, हाई स्कूल, तालका अस्पताल, खिपरो, किरिया कॉलोनी, मुराद कॉलोनी समेत अक्सर पाड़नि में बरसाती पानी बीह वियो ऐं केतिरा ई घर बरसाती पानी में बुॾी विया आहिनि। खिपरो जे यूसी, अथुंगो, बिटबाइटी ऐं ॿिनि इलाइक़नि में बरसात सबबि हज़ारे एकड़ फसल पानी हेठि अची विया आहिनि ऐं सवें घर में पानी दाख़िल थी वियो, जंहिं करे सवें खानदाननि बरसाती पानी सबबि पाण मुरादो पैदल या रक्षा गाॾियुनि में ज़रूरत जो सामान ऐं माल काए भरपासे जे भिटनि ॾांहुं लॾी पिया वञनि, पर हिन जी इंतज़ामिया पारां का बि मदद न कई पई वञे। ॿिए पासे ताज़ो बरसातनि सबबि सिंध हुकूमत पारां सांगड़ ज़िले लाइ मुक़ररु कयल फोकल पर्सन फराज़ डेरो डीसी सांगड़ खिपरो इंतज़ामिया सां गॾिजी बरसाती पानी में बुॾी वियल इलाइक़नि जो दौरो करे एसी ऑफिस खिपरो में ब्रीफिंग वरिती, जॾहिं त फोकल पर्सन फराज़ डेरो ऐं डीसी सांगड़ पारां बरसाती पानी जी नेकाल जे अॻुवाट के बि उपा न वठण सबबि खिपरो जे शहरनि हिन जी आमद ते डीसी सांगड़ जी गाॾी आॾो सख़्तु एहतिजाज कयो। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि मुमताज़ बलोच, बाबू, अता हुसैन, बोज़दार, महाराज किशन ऐं ॿियनि ॿुधायो त बरसात खां बचण जे लाइ अॻुवाट उपा वठण बजा मुक़ररु कर ज़िम्मेवार आयल फंड कागज़नि में ॾेखारे हड़प करे छॾिया आहिनि। इन करे अॼु खिपरो शहर बरसात सबबि बुॾी वियो। इन्हनि चयो आहे त 2011 जी ॿोॾि दौरान हिन बरसात खां बचण जे लाइ साॻिया इंतज़ामिया ॻाल्हियूं कयूं, पर अमली कमु न थियो आहे। हाणे बि ईअं ई थींदो। हिननि चयो त खिपरो शहर ऐं आसपास जा इलाइक़ा बरसाती पानी में ॿोॾि खां बचण जे लाइ काकाऊ ढंढ ताईं नाला खोटिया वञनि ऐं शहर जो पाणी इन में नेकाल कयो वञे। ॿी सूरत में समूरो इलाइक़ो बरसात में बुॾी वेंदो। हिन जा ज़िम्मेवार फराज़ डेरो, डीसी सांगड़ खिपरो ऐं खिपरो इंतज़ामिया हूंदी, जॾहिं त डीसी सांगड़ डिस्पोजल जो दौरो करे फोटो सेशन कराए रवानो थी वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।